अवलला मालालम जो धणी अवलला मालालम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जे जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे हाय हाय सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए मूसी हले सा जा जियो मिठो ई न करे सभिनी सदन खे प्रोग्राम रामुरादा में भली कार हुजे दुआ है त साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे आचर जो ॾींहुं मोकल जो ॾींहुं हुजे बालक उस्ताद ऐं जेके ड्यूटियुनि वारा माण्हू हुजनि उहे घर में हुजनि बाक़ी जेके महिनत मज़दूरीअ वारा माण्हू हुजनि उहे पंहिंजे जेको कमकार साॻे महिनत मज़दूरी साम्हूं उहे पंहिंजे कमनि कारियुनि हुजनि दुकान ते हुजनि को रेढ़े ते हुजे को हाउटल ते हुजे को मज़दूरीअ में हुजे को हर काईंदो हुजे को पाणीअ जे ख़्यालु कंदो हुजे को पंहिंजे सैर सफ़र में हुजे ऐं सफ़र में जेके रवां दवा आहिनि त उहे हिन लाइ दुआ हुजे त हर वक़्तु उन्हनि जा सफ़र सणावा थींदा हुजनि ऐं उहे बि पंहिंजी मंज़िल ॾांहुं पुॼंदा हुजनि ऐं अव्हांजी जेका मंज़िल हुजे मालिक साईं उहा बि अव्हांखे हमेशह कामयाबी अता करे उन मंज़िल ॾांहुं पुॼाईंदो हुजे त अव्हां कामयाबी ऐं कामरानी में रहंदा हुजो सो आचर जो ॾींहुं हुजे अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजूं उन सां गॾोगॾु गुडू ते वॾो पाणी में चाढ़ हुजे या ॿोॾ जेका हुजे उहा वॾे दर्जे जी ॿोॾ ॿुधाई वेंदी हुजे इहो पंजाब खां पंज नद खां जेके पंज ई दरिया अचे पवंदा हुजनि सिंधूअ में छोड़ कंदा हुजनि पोइ सिंधू अॻे तार वहंदो हुजे त सिंधूअ में जेतिरो गुंजाइश हुजे उहो पाणी हेॾे खणी ईंदो हुजे सो इहो गुडूअ ते ज़ोर हुजे ॾाढो पाणी जो पोइ वरी सखर पोइ वरी अचो जाम थोरो वरी कोटड़ी ते बि अञा जेको हुजे हल्को हथु हुजे पर इहो पाणी थोरो आहिस्ते आहिस्ते ईंदो हुजे इन जे करे ॾींहं पर जेके ॻोठ इलाइक़ा ॿुॾिया हुजनि पाणीअ में जेके उन्हनि जा घर हुजनि अझा हुजनि उहे मालवंद माण्हू उहे ॾाढा ॾुखिया थिया हुजनि अहिड़े मुंद में फसल जो अव्हांजो ॿुॾी वञे त इहो वॾो नुक़सानु पर चवंदा आहियूं त ॿुॾीअ जा ॿीणा इहा असांखे ख़बर हुजे त जून जुलाई अगस्त में जेको हुजे मींहं वसनि पोइ इहो ॿोॾ बि थींदी हुजे ज़रूरु सो इहो त हितां जे माण्हुनि खे इहा ख़बर हुजे छो त असांजो गुज़र बसर सिंधूअ ते हुजे असांजो गुज़र बसर सिंधू दरिया ते हुजे इन करे ख़बर हुजे त हुन में मींहं पवंदा हुजनि हुन में चाढ़ थींदो हुजे फसल ॿुॾंदा हुजनि घरनि खे नुक़सानु थींदो हुजे माल मता ॾुखियो थींदो हुजे इहो असां सालनि खां सदियुनि खां असां इहो ॾिसंदा ईंदा हुजूं सो मुंहिंजो इहो बि हाल अहिवाल अव्हां सां करे छॾूं त बुरजस्तो हाल अहिवाल हुजे पर हुन सां गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे अव्हां हुनखे सब्सक्राइब कयो बेल आइकन कंदा हुजो उनखे शेयर बि कंदा हुजो उन में जेको बि रंग हुजे सुबह मेहरान खां वठी लाॾा लोक गीत जारा मुरादा जो ही नंढड़ो प्रोग्राम इहो अव्हां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते पर हुन सां गॾोगॾु फेसबुक ते हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट पेज हुजे उनखे बि अव्हां तमामु घणो लाइक कंदा हुजो पसंदि कंदा हुजो शेयर कंदा हुजो ॾाढी मूंखे ख़ुशी थींदी हुजे ईअं ई मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल खे बि अव्हां सब्सक्राइब कंदा हुजो शेयर कंदा हुजो त वधि खां वधि असांखे ख़ुशी थींदी हुजे उन सां गॾोगॾु टीवी ते इहो नंबर असांजो हलंदो हुजे इन नंबर ते असांखे फोन कॉल कंदा हुजो रामू राधा हर छंछरु सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अव्हां सभिनी जी ख़िदमत में अव्हां जे फोन जे इंतज़ार में हियो बेपर बिठा हुजनि सो आचर जो ॾींहुं हुजे असां अची आजो सुबुह सुबुह जो अव्हां नेरनि करे वेठा हुजो के उथी विया हुजो के त अञा वेठा हुजनि के त हीअं कनाईंदा हुजनि त रामू राधा जो आवाज़ु असांजे कननि ते पवंदो हुजे मेहरान टीवीअ ते अची विया हुजनि रामू राधा ऐं हुन सां गॾोगॾु प्रोग्राम में अॼु कहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं केरु फोन कॉल कंदो हुजे कहिड़ी ॻाल्हि थींदी हुजे कहिड़ो पाण में जेको हुजे हिननि जी अॼोकी ॻाल्हि हुजे हीअ केतिरी चाक थी हुजे या न थी हुजे हीअ बि ॿोॾ वारी कार हुजे त अॼु पाणी तार हुजे अॼु बीमार हुजे अॼु चढ़ी वई हुजे अॼु न चढ़ंदी हुजे सो इहो बि सॼो बुरजस्तो ख्वाब ॾिसंदो हुजे कि हे पीउ ॿोॾ वांगे हुजे छो ॿोॾ वांगे हुजां माना बीमार हुजे बीमार न हुजां हा असां इहो ईअं हुजूं कॾहिं लाह में कॾहिं चाढ़ में हाणे इहो चाढ़ में त न हुजे वाह में हुजे चाढ़ में त कॾहिं लाह हुजे कॾहिं चाढ़ हुजे इहो असांजो हुजे ई पोइ हाणे हुजे तुंहिंजी मर्ज़ी बसि पोइ हा चवंदा न बाबा फिटीअ खां पोइ कहिड़ो आहे पाण खे ॾोह ॾींदा हुजूं बसि चवंदा हुजनि त फिटी असांजी सो हाणे बसि पोइ सिंधीअ में चवंदा रामलो ऐं जंड फिटी त राजुल जी हुजे
हाँ जेड़ो मुस्तर मथ में लगो हुजे हाँ फिटी बापू खे त मूं चयो हुजे बापू हो ईंदो हुजे हो जेको हुजे तो कहे बिनतू कंदो हुजे पहिरें पवंदो हुजे कि राधुल जो मूंखे तूं ॾेई छॾींदो हुजे राधुल मूंखे मां शादी करे छॾां पर मूंखे त अॻे न वणी हाणे हिन वटि हाँ मामा त कासम माका वारी केशट पुराणी भरियल हुजे उहा पई वॼाईंदी हुजे असां ॻाल्हायूं त इहा पुराणी केशट हुजे बाक़ी तूं ॻाल्हाई त इहो नओं माना जेको रीमेक्स हुजे हाणे दौर माई चढ़ी हुजे हाणे तूं हाणे इहा केशट पुराणी वॼाईंदी हुजे पई ॿुधाए ॿई पासा ॿुधाईंदी हुजे असुल ॻाल्हि हुजे त जीअं दरिया में पाणी लहे चढ़े तूं बि ईअं हुजे कमल बीमार सही हुजे भला केॾी महिल केॾी महिल चाढ़ इंसान ईअं हुजे हा इंसान हा सही ॻाल्हि हुजे इंसान सो हलंदा हुजूं प्रोग्राम जी शुरूआत ॾांहुं सो अॼु बेटाई साईं जी वाई ॾिसंदा बि हुजूं ॿुधंदा बि हुजूं उस्मान फ़क़ीर जो आवाज़ हुजे इनखे ॾिसंदा हुजो ॿुधंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी बरी जिन बारी आऊं न जीअंदी उनरी सभिनी ॾिसंदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि असांखे तव्हां ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे वरी वरी भलीकार हुजे हलो जी अदा केरु कहिड़े शहर खां था मामा भली करे आयो जी ख़ुशि चाक चङो भलो तबियतूं ॿार वाह 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 ॿियो ख़ैर हुजे खैरपुर जो ख़ैर हुजे खैरपुर वारे पासे जो दरिया जो ख़ैर हुजे दरिया जो भी खैर हुजे ऐं मौसम भी भली हुजे ऐं गर्मी भी घटि हुजे ऐं खजरी मौसम भी राति जो हुजे मामा इहा ॻाल्हि भली कई हुजे त हींअर सिंधूअ में पाणी जाम हुजे हर पासे सावक ई सावक हुजे मौसम बि भली हुजे पर बाक़ी जेके माण्हुनि जा मिज़ाज हुजनि उन्हनि जी ख़बर न हुजे हिकिड़े मिज़ाज जी मूंखे ख़बर हुजे माण्हुनि जा मिज़ाज पंहिंजो भला थींदा हा चवंदा न साईं जहिड़ा रूह तेरा ख़तमा बसि ॻाल्हि आहे सॼी इहा आराम कयो सॼो अमन आहे ठीकु ठाक आहे कोई बि असांजो माण्हू वारो तकलीफ़ूं थोरियूं घणियूं जेकनि खे आहिनि त वरी पोइ उसारी घणी थी वञे पई बसि सॻे जी 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 साईं मूं चयो बाक़ी सॼो जग जान माण्हू ॾिसे बसि मामे जे मिज़ाज खे ॾिसी करे इन करे ॻाल्हि कई हुजे बसि फर्स्ट क्लास कमु थो हले अला जो पाणी बोर्ड अला कंदो माफ़ थी वेंदी मुसीबत काई बि कंदो मुसीबत न रहमत आहे इहा सम्झो रहमत हा बिल्कुलु ईअं हुजे सिंध जे माण्हुनि लाइ मारवण लाइ जेका बि अलाह जी मर्ज़ी हुजे उहा रहमत में हूंदी आहे पंहिंजे लाइ नुक़सान ॻाल्हि न हूंदी आहे बिल्कुलु आचर जो ॾींहुं कीअं गुज़रंदो हुजे मामा मामा साईं फर्स्ट क्लास गुज़रे पंहिंजे घर में वेठो हुजे हाणे पोइ वरी ॿाहिरि संग सां मिलंदो प्रोग्राम सॼो ॿुधी पोइ निकिरंदो ॿाहिरि वाह 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 ॿियो ख़ैर हुजे ख़ुशि हुजो चाक लॻा पिया हुजो अॻी खे बि खोड़ सारी दुआऊं अलाह सां हुनखे पंहिंजे छांव में रखंदो ज़माने में रखंदो जेका बि ज़िंदगी ॾींदो पंहिंजी सेहत सां ॾींदो वाह 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 सभिनी खे सलाम मामा सभिनी खे सलाम असांखे ममताज़ असांजो कलाम ॿुधाइजो महिरबानी कजो मां पखी आं प्यार जो हाय हाय हा ज़रूरु हाज़िर हाज़िर ज़रूरु ॿुधाईंदा हुजूं वॾी महिरबानी सभिनीनि खे खोड़ सारा सलाम ॾींदा हुजो हा वाह मां पखी आं प्यार जो मां वरी मुड़ुस हुजां ज़ाल जो पोइ बाक़ी कंहिंजो हुजी पोइ मां पखी आं प्यार जो मां मुड़ुस हुजां ज़ाल जो ज़ाल खे ख़बर न हुजे ज़ाल जो न हुजे मर्द माण्हू त पोइ कंहिंजो हुजे हिकिड़ो ॻाल्हाइण हुजे ओ कमीज़ ते काली ज़ाल में दी छिणका वाली छिणका वरी किथे हुजनि हां किथे हुजनि छिणका इहो ठक 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 हुजे वात सां ठणकण हुजे हाणे बस कंदो हुजे हलो
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केर कड़े शहर का अदा अदा जाती चौक शहर का अली सुवो। चाल हुजे अदा जाती वारा ठीक हुजो चंगा भला तबियत बाहर अल्लाह जो शुक्र है। यो कलाम असांखे तव्हां कोन ॿुधायो इमरानी वारो, पहिरीं बि तव्हांखे ते अर्ज़ु कयो हुई। केड़ो कलाम इमरानी साहब जो, गुलाम हसन इमरानी जो। यार उमरानी वारा कलाम हाणे आउं पाण कोशिश करे ॻाईंदो हुजां सो इन करे मिड़े थोड़ो बि त मुंहिंजी केशट अची वञे। ठीकु आहे। राधा कीअं आहे? राधा अदा तव्हां कीअं हुजो? असां ठीकु हुजूं, तव्हां ठीकु हुजो? अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां सभु ख़ैर? ख़ैर ख़ैर दुआऊं लॻी पियो हुजनि। ॿियो को हाले वाल ॾींदा हुजो अदा? मां सभु ख़ैर लॻा पिया। तव्हांजो जेको प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे, सुठो आहे, असीं ॿुधंदा रहंदा आहियूं। कुर्ब कुर्ब सभिनी खे सलाम राणा, सभिनी खे सलाम। वॾी महिरबानी, मोहबतूं अवां सभिनीनि जूं। जेके राम राधा खे ॾिसंदा हुजनि, पसंदि कंदा हुजनि, फोन कॉल कंदा हुजनि, उन्हनि सभिनीनि जा कुर्ब हुजनि, मोहबतूं हुजनि। ओ कमीज़ तेरी काली जनानी मेरी नखरा वाली, ओ कमीज़ तेरी काली जनानी मेरी नखरा वाली। नखरो बि के मुंह ते माण्हू कठांदो हुजे, मसाला हुजे तॾहिं त नखरो करूं। मसालो इहो बाक़ी हाणे तूं छा ते नखरो कंदो हुजे? अहिड़े नक ते करी जेतून रखो वेठो हुजे जहिड़ो टेबल ते पियो ओ हुजे। बि ही ठहंदो हुजे हिते नको इहो हिते ठहंदो बि न हुजे। हाणे तुंहिंजे मुंहं ते नखरो ठहंदो हुजे माई तो न नकु ठाही न नखरो ठहंदो हुजे। नखरो ठहंदो हुजे तॾहिं त कंदी हुजां। हल नखरो ठहंदो हुजे तोखे कड़ी ख़बर हुजे न मुंह तो ते ठहंदो हुजे न वरी नखरो ठहंदो हुजे। बाक़ी तूं त वाह जो असुल माना ठहियल ठुकियल हुजी। हा ॾिसंदी हुजे। हा ॾिसंदी हुजे। ईअं न कंदो हुजे माण्हुनि खे सक थी पवंदो हुजे। माण्हुनि खे पक हुजे त हाणे तूं वारो मुंहुं ईअं ई हुजे बसि। माण्हुनि खे पक ई हा हुजे। हलो साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा केर कड़े शहर का था? साईं मुख्तियार जो तो कराची को ॻाल्हायूं था, सुमरे हाउस तो करे। वाह 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 सवेर उथो जी ईअं सुबुह सां आवाज़ ईंदो जतरे साहब जहिड़ो सियारे में उथियो जी सुबुह सां। ॿियो ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कराची जी मौसम सही हुजे? हा मौसम ज़बरदस्त सही हुजे। हा वाह 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 दोस्त सभु ठीकु हुजनि? अल्हम्दुलिल्लाह सभु ठीकु आहिनि। तमामु ख़ुशि आहियो? अदी राधा सही आहे? तबियत ठीकु आहे? हा बिल्कुलु ख़ैर लॻो पियो हुजे। अदा तव्हां कीअं हुजो? तव्हां ठीकु हुजो? ॿिया सभु घर वारा ठीकु हुजनि? ठीकु हुजे। अदी तव्हां ख़ुशि आहियो? तबियत सही हुजे? बसि इहा ईअं ई हुजे बसि जीअं ॾिसी ईअं ई हुजे 12 महीने। अदा हे दुश्मन हुजे असांजी तबियत सेट हुजे। अच्छा सही माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह ख़ुशि कंदो अभी। आमीन आमीन। बस दुआनि में यादि कंदा हुजो। बाक़ी दुश्मन त हूअं ई सड़ंदा हुजनि। ठीकु हुजे त वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी हुजे। पर हाणे इहो इन मुंहं ते ठहंदो कोन हुजे इहो वरी ख़्यालु कंदी हुजे। हा हा ठहंदो कोन हुजे वरी हीअं कंदी हुजे। ठहंदो न हुजे। छा न ठहंदो हुजे? इहो नखरो नखरो छो न ठहंदो हुजे? बाक़ी तोखे ठहंदो हुजे। हा वाछू रगो ठहंदो हुजे। हेड़ो तबाक जहिड़ो बूथ सुहिणो लॻंदो हुजे। वणंदो न हुजे जे विच मां गिरो खणंदो हुजे। हा ही वरी ॾिस ए सूफ मां निकिती हुजे हीअ वणंदी हुजे ठूल मटूल हुजे हाणे हीअ वरी वणंदी हुजे। हीअं सम्झ त जहिड़ी भगल चुपड़ी पई हुजे घर में अञा वरी हे वेठो हुजे करे हाणे वरी हीअं कंदी भगल चुपड़ी पई हुजे। हाणे वरी हे नखरा ॾेखारींदो हुजे। ऐं शादी खां अॻु में शादी खां अॻे हाणे जिते राधुल वेठी हुजे उते धूव अची पवंदो हुजे। हिकिड़े चकर अटे में बूथ पियो हुजे वठी जे भगो हुजे माण्हुनि जो हुजे झंग मां मिलो आहे पियो हुजे। खॾ में पेर तिरकियो हुजे ॾिसंदे ॾिसंदे हाणे त ॾिसंदो जा ॾिसंदे ॾिसंदे त तजलो बि अहिड़ो हुजे न। बाक़ी रोईंदो हुजे राधुल खां सवाइ ही थींदो हुजे। राधुल खां सवाइ निंड न ईंदी हुजे। राधुल न हुजे त जिंदगी न हुजे। बापू हे ॾिसंदो हुजे राधुल ॾेई छॾींदो हुजे। हाणे ॾेई छॾी हुजे अहिड़े खे। हाणे त सुकून मिलंदो हुजे जे न हुजे न हुजे त छाजो? हा हाणे हलो 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 अदा केरु कड़े शहर का था? कराची को ॻाल्हायां शबीर पियो ॻाल्हायां गुलाम शबीर कराची को। असांखे सरमन सिंधीअ जो गानो
हलरा जो जेको आहे सो सुठो पुराणो कहिड़ो बि हुजे? बिल्कुलु सही चवां। कराची जे कहिड़े इलाइक़े खां? कराची शाह लतीफ़ मां। वाह वाह, शाह लतीफ़ मां। जी लतीफ़ बाबा। जी जी जी। छा तव्हांखे ॾिसूं पिया, हथ मथे कयो। हथ मथे, हथ मथे। छा थियो हुजे? वॾी महिरबानी हुजे, लख कुर्ब, लख कुर्ब। सभिनी खे सलाम। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, मोहबतूं हुजनि अवां जूं। हथ मथे छाजे लाइ? के ॾिसंदा हुजो थोरो हथ मथे खणंदो हुजे, मूं चइजो खणो हुजे। हा माना पोइ तूं कहिड़ो हिते स्टैंड ते बीठो हुजे, हथ मथे कंदो हुजे? अॼुकल्ह रामण जो हथ मथे हुजे। हा तूं छा सम्झंदी हुजे? हर माण्हू रावण हथ मथे खणी, हथ मथे। हा हथ मथे खणंदो हुजे। छाजे करे हथ मथे खणंदो हुजे? त माना तूं सफ़ा ख़बर पवंदी हुजे त इन हेॾे असांजो कर्ज हुजे। कर्ज वरी वॾो ॿियो हुजे। छा हुजे? ओ कमीज़ तेरी काली, जनानी बड़ी नासां वाली। नासूं पंहिंजूं ॾिसंदो हुजे न, शीशो ॾेखारींदे। शीशो किथे हुजे? हिते ठहंदियूं हुजनि, इहे हिते बि न ठहंदियूं हुजनि। शीशो ॾेखारींदी हुजे, शीशो ॾेखारियो, मुंहुं न ॾेखारींदी हुजे। जहिड़ो असुल निखतो हुजे तहिड़ो ई पियो हुजे, न थोरो ई न कयो हुजे, मार पंदी हुजे। हा उहो त हर को पंहिंजे पाण खे चवंदो हुजे न, पर थोरो परते न्यारींदो हुजे। अखियूं ख़राब थींदियूं हुजनि, अखियूं ख़राब थींदियूं हुजनि। सॼो ही लॻो पियो हुजे, हलो जहिड़ो सवड़ में कपे हुजे। हलो वालेकुम सलाम। चङो माशाअल्लाह, ॻाल्हाईंदी हुजे। अदा छा हाल हुजे? ख़ुशि चाक चङा भला हुजो? खैर लॻो पियो हुजे। अदा तव्हां कीअं हुजो? ठीकु लॻा पिया हुजो? ॿियो को हाले वाल ॾींदा हुजो? छा थींदो हुजे? अच्छा ॿियो सभु खैर हुजे? ॿियो को हाले वाल ॾींदा हुजो? अदा जलाल चंड जो ॿुधाईंदा हुजूं, ज़रूरु ॿुधाईंदा हुजूं। वॾी महिरबानी। ओ आज़ाद, आवाज़ डॉक्टर चवंदा आहिनि टेस्ट न थी सघंदी हुजे। इहो बुखार चवंदा आहिनि कॾहिं लहणो न हुजे, परे थींदी हुजे। हा तो हिन बुखार न लहंदो। डॉक्टरनि चयो मूंखे बुखार न हुजे, हिन तप ॾिनो हुजे, तप चढ़े तप ॾिनो हुजे। हा तिर तिर खाण ईंदो हुजे, ज़रूरु। वॾी महिरबानी हुजे। बुख खड़ा बिठी हुजे, हणंदी हुजे हिकिड़ी सोंटी। तूं बीमार हुजी, पचाए न सघंदी हुजी, पोइ मूंखे पंहिंजे पेट जो त करिणो हुजे न। रखंदो हुजे ते रखंदो हुजे। हाणे ॾिसंदा हुजो, हे ॿ जेके हुजनि लोलड़ियूं वठी आयो हुजे, हिकिड़ो हे लड्डू, हेॾड़ा छोला, शर्म जी जरी न ईंदी हुजे त ॿ माण्हू हुजूं। हाणे हिन मां छा थींदो हुजे? तूं बीमार हुजी, डॉक्टर चयो हुजे हिनखे न खाराईंदो हुजी, तूं पोइ वरी आवाज़ हिनजो वेही वेंदो हुजे। ॻाल्हि हुजे या रगो या बीमार हुजे? बीमार थींदो हुजे तूं, बीमार थींदो हुजे तुंहिंजो ॿुधाई उहो। हाणे राति लाइ बीमार हुजे, सही हिकिड़ो ॾींदो हुजे, हिकिड़ो ॾींदो हुजे। सफ़ा अॼु मां ॿुधाईंदो हुजां, सफ़ा 4 ॾींहं थिया हुजनि, नेरनि ते वेठो हुजां, तूं ईअं बीमार लॻी नेरे न हुजे, नक जी ॾाढाई हुजे, खाईंदो हुजे, पेट में विलो पवंदो हुजे। तूं पते थोरो सिस्टम खे हलाईंदी हुजे त मां खाई न वञी सिस्टम खे पंहिंजे खे ॾिसंदो हुजे। हिकिड़ो मूंखे ॾींदो हुजे नवां, हिकु आऊं झिरकी हुजां न। तूं असुल वॾी हाथीअ जी बचड़ो हुजी, तूं हाणे बसि ओई हो ॾींदो हुजे, सजे जो सजो। हे पहलवाननि जो खाधो हुजे, झिरकियुनि जो खाधो थोरो हुजे। तूं झिरकी पहलवान ॾिसंदा हुजो, सॼो हिकु लॻो पियो हुजे, पहलवान हुजे। पोइ पहलवाननि जो खाधो हुजे। थोरो हिकिड़ो मिंट ॾिस, ओए हाल छा पियो हुजे? ॾिस सभु ॾिस हिते कढ रखंदो हुजे। कलाम हलाए छो कढी रख? कहिड़ो कलाम हलाईंदो हुजे? नाश्ता पिटिया हलाईंदो हुजे। ॾिसो सड़ो खाओ, सुबुह सां सणभो नाश्तो, सणभो नाश्तो करूं, सणभो सणभो हुजे। हा
क्या खड़ी आई खाईंदो हुजे हो सरबो नास्तो ए वरी ॾिसो त अहिड़ो बुंदी पेट हुजे में हो मकड़ ॾींदो हुजे कि सॼो ॾींहुं झंग में पटा कंदो हुजे उहो भलो हुजे पर तोखे जरी न ॾींदो हुजे न ॾींदो हुजे पोइ फाटंदो हुजे मूं होॾे कंदी हुजे त मां खाईंदो हुजां अहिड़ी सिकणी राधुल बि न हुजे कि बूथो होॾा कंदी जे ही लाटू खाईंदो हुजे हा तोरे हा वठंदी ॿ छोला खाईंदी हुजे अहिड़ी सोटी छॾींदी हुजे कि यादि कंदो हुजे छो ॿ चणा खाईंदी हुजां अब तव्हां एसो ई तव्हां सभिनी जे लाइ बि हाज़िर हुजे सॼी सिंध में जिते जिते वेठा हुजे पाण बुख मरंदो हुजे सणबो नाश्तो हुजे हेॾे ॾींदो हुजे खुलिया कोन हुजे न सुबुह सां माफ़ कंदी हुजे हा माण्हू पोइ अब तव्हां एसो ई कलाम ॾिसंदा हुजो मुमताज़ लासारीअ जे आवाज़ में जेकड़ो कलाम चयो हुजेसि हा मां पखी आहियां प्यार जो हा मूंखे धार जो न मार जो ऐं मां वरी मुड़ुस हुजां पंहिंजी ज़ाल जो हा हल हा, हल मूंसां। मां वरी मिठाईअ जी मालिक हुजां हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खेवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग यकीन तव्हांखे पसंदि ईंदा हुजनि ऐं हींअर इहो एशिया कप बि हलंदो हुजे असां वटि पाणीअ जो ॿोॾ जो इहो बि तमामु घणो ज़िक्र हुजे मौसम जो बि हुजे पोइ महांगाई अटो महांगो पर उन सां गॾोगॾु रांदियुनि जी बि ॻाल्हि हलंदी हुजे सो अॼु वॾो जेको रांदि जो मुक़ाबिलो हुजे दंगल हुजे अॼु सम्झो त जीअं रामू राधा खे मां ॾिसंदा हुजो त रामू ऐं राधा जो दंगल थींदो हुजे अॼु हीअं क्रिकेट में बि दंगल थींदो हुजे पाकिस्तान ऐं जेको हुजे इहो भारत जो आम्हूं साम्हूं जीअं रामू ऐं राधा आम्हूं साम्हूं टकराव ईंदा हुजनि छाजो टकराव थींदो हुजे छाजो टकराव हुजे सो अॼु इहो शाम जो रांदि हुजे एशिया कप जी इहो सो पाकिस्तान ऐं भारत आमने सामने होंगे आज क्रिकेट में देखते हैं तो कौन सा कैसे बाउंसर फेंकता है कौन सा छक्का लगाता है ऐसे करके लगाता है छक्का तोखे छा थियो हुजे जरे घटी मूंखे हई हई माण्हू ख़्याल त कंदो हुजे को साम्हूं को बीठो हुजे को छा हुजे अंधी मां दुनिया सां ॻाल्हाईंदो हुजां तूं घर में छिरक छॾींदी हुजी पोइ वरी हीअ जो कयो हुजे त पोइ हे मूं सम्झो हुजे मथां का ओली सोली का लॻी न पवंदी मां वरी हुजे ईअं चयो हुजे त उन क्रिकेट वारे ग्राउंड में बीठो हुजां ईअं करे हीअं करे कढंदो हुजां छके खे त हीअं सफ़ा आई ठा पोइ हिते त राधुल बीठी हुजे माना आई ठा थी वेंदी हा हुजे बसि दुश्मन सम्झी हीअं करे हीअं हणंदो हुजां त हली वेंदी हुजे हा वाह, जो असल बसि। कमु कयो हुजे हा बस राधुल माना हीअं हली वेंदी हुजे माना ईअं लॻंदो हुजे मथे वञी वरी किरंदी हुजे अहिड़ी सोली न हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। मुंहिंजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा साईं को छाकाणि नबी में कातिल कर रहे हैं छा हाल हुजे अदा ठीकु हुजे चङा भला तबियतूं ॿाहिरि अल्लाह जा असां दुआ लॻी पई तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो अॼु ख़ुशि आहियो हा सभु ख़ैरु हुजे अव्हां ॾे ख़ैरु हुजे मौसम सही हुजे मौसम अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक आहे हींअर साईं ॿ टे ॾींहं चांस पई आहे वाह वाह भलो हुजे ॾाढो तव्हांजे मोबाइल जा सिग्नल मिले थोरो ईअं हेठि मथे थींदा पाणीअ वांगुरु सो इन जे करे ॿियो त ख़ैरु हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो अदा साईं छा वॾी महिरबानी हुजे लख सभिनी खे थोरा सलाम कुर्ब आवाज़ा मोहबतूं आवाज़ूं सो अॼु इहो जेको रांदि जो ॿुधायो हुजे त पाकिस्तान ऐं भारत आम्हूं साम्हूं हुजे जंग में त घणेई जेको हुजे आम्हूं साम्हूं हुनखे ख़बर पइजी हुजे पर अॼु क्रिकेट जे मैदान में अॼु ख़बर पवंदी हुजे शाम जो त कीअं जेको हुजे रांदि भला खेॾी पई तूं हुजे कीअं भाईंदो हुजे मां भाईंदो हुजां त असां छोकिरा जेके हुजनि हींअर सफ़ा नओं रत हुजे माना थींदो हुजे हा माना मुक़ाबिलो भलो थींदो रखूं शर्त रखंदा हुजूं फोन वठां हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अरे फकीर न खानो गंजरानी इससे जन पाते होगा छा हाल हुजे अदा ठीकु हुजे चङा भला तबियतूं ॿाहिरि अरे दुआ अल्हम्दुलिल्लाह सब खैर आती तिके का गोरी वो का तिक्की खाला आती जो कुछ आवाज मचला घणो काल गावती अब अकल इहो खणाए वियो हुजां त फटे ते डट करके चेक कराए ओ दवा वठ काका मुंहिंजी तबियत सेट हुजे ही हर भरो इहो फायूं फैलाईंदो हुजे
ना असी कुछ तुझो ॻाल्हाइण मटियल अॼु सुधा साईं मां तुंहिंजे निड़ी जो मां ओ इन जे करे हुजे के मिट माइटनि जी शादी हुजे उन में लाॾा लोक ॻाया हुजनि तॾहिं इहा निड़ी मुंहिंजी वेठी हुजे ॿियो हाणे तव्हां 2 कलाक यको हिते बीहो था हिन खां हिते का खट रखी पोइ कचहरी कयो या कुर्सी रखी 2 कलाक साईं यको मुसलसल सभु बीठा आहियूं काका यो ग़रीबी हाल हुजे बीठा हुजो बसि अवां अहसास कंदा हुजो त इहे ॿई बीठा हुजनि सफ़ा कार्टून थियो बीठा हुजनि माना इहो ओ अवां काका अहसास का कंदा खट हुजे त मोकिलींदो हुजे त पोइ वेहंदा हुजूं अधी खट कीअं खणी अचाए थी अथई बाबा सोचो हुजे त ही कुर्सियूं हालनि वारियूं हुजनि चौरो हुजे हाणे खट बि जेका हुजे हालनि वारी पर हाणे हालनि वारियूं खटूं महांगियूं हुजनि हा न असां वरी हाणे इहो खट ग़रीब माण्हू वठी न सघूं पोइ इन करे बीठा हुजूं भला रंधी जायो खणी रंधी तो हूंदी का फाटर दातल का रंधी का चादर को तोलियो ओ उहा काका जाहे रली विछाई पई हुजे हिते इहो बसि फट हुजे फट हा जो न राति जो फटे ते पिया हुजूं सुबुह जो उभ पिरायो बीठा हुजूं भाई मुंहिंजो पोटो एबीसी ॿुधाए थो तव्हांखे मुख़्तियार अली हा ते मुख़्तियार अलीअ खे चवंदा हुजो एबीसी ॿुधाए बाबा छा हाल हुजे ठीकु हुजी हा तूं ख़ुशि लॻी पई हुजी तुंहिंजी अमा बि ख़ुशि हुजे एबीसी हा एबीसी ॿुधाईंदी हुजे तुंहिंजो आवाज़ वेंदो हुजे वाह बी मां मिठाई खणी ईंदो हुजां तुंहिंजे लाइ मिठाई यार लजी हुजे वो बी बाबा मिठाई खाईंदो हुजे मिठाई खाई छॾींदो हुजे तूं ॿेड़ीअ ॿुधाई हो रखंदो हुजे मिठाई मथां हीअं जेको हुजे झपो हणंदो हुजे बाबा ये लड्डू जी हा हा ॿुधाईंदो हुजे जी हुजे त ॻाल्हि मिड़े साॻी अधो ऐं अधी अवां बि सभु हिकु जहिड़ा हुजो हा न ईअं न हुजे हाणे इहा रोज़ीना हुजे रोज़ीना हा हाणे रोज़ीना आई हा रोज़ीना ॿियो ख़ैर हुजे ख़ुशि हुजे हा बि ख़ुशि वेठी हुजां तुंहिंजी अम्मा बि ख़ुशि वेठी हुजे ऐं सुबुह सुबुह सां छा खाधो हुजे दोरो वाह रोज़ीना वाह माना धौरा खाईंदी हुजे लस्सियूं पीअंदी हुजे अंबनि सां मानियूं खाईंदी हुजे माना रोज़ीना जी ले लॻी पई हुजे रोज़ीना भिंडियूं बि खाईंदी हुजे तूरी बि खाईंदी हुजे अंब बि खाईंदी हुजे धोरो बि खाईंदी हुजे लस्सी बि पर रोज़ीना कद्दू न खाईंदी हुजे हे ॾिस कद्दू इहो हुजे हा सभिनि खे सलाम बाबा पर हाणे जे लॾू खाओ त हाज़िर हुजे बाबा हे खाई जान छॾाईंदा हुजो लॾूअ खे हाणे इहो चवंदी सराफत में वञी उते रखंदो हुजे इते न रखंदो हुजे काम खाई न को मकोड़ियूं पची वेंदियूं हुजनि चरियो हुजे दिमाग़ ख़राब हुजे क्रेक हुजे फिटल हुजे छा हुजे हाणे तूं कंहिं माकोड़ीअ खां घटि हुजी माकोड़ियुनि जी हीअ अॻुवाण हुजेव का बि शइ रखो न पोइ अञा कीलियूं जेसर अचनि एसो हीअ खाई वेंदी हुजे हीअ उन्हनि कीलियुनि जी अॻुवाण हुजे हीअ पहिरियां उन्हनि खे ॿुधाईंदी हुजे त रामलो अॼु रेवड़ियूं ऐं नकुल वठी आयो हुजे हिते रखी हुजनि पोइ पाण हीअं फिरंदी हुजे पोइ वरी पोयां कीलियूं ईंदियूं हुजनि अॻु हीअ खाई वेंदी हुजे पोइ वरी उन्हनि खे ज़रियूं ज़रियूं छॾे वेंदी हुजे हीअ उहा कील हुजेव वॾी चीलट जहिड़ी कील इहा हुजेव हलो काल वई हुजे हली सो हाणे हलंदा हुजूं ख़बरुनि ॾांहुं सो हाणे वरी हाल वाल बि ॾिसंदा हुजूं त अॼु गुड्डूअ ते हींअर कहिड़ी सूरत हाल हुजे सखर ते कहिड़ी सूरत हाल हुजे कोटड़ी बैराज खां कहिड़ी सूरत हाल हुजे सो हिन सॼी ॻाल्हि खां बि पाणीअ खां बि आगाही मिलंदी हुजे पंजाब में छा थियो हुजे अॼु क्रिकेट बि हुजे उनजा तबसरा छा हुजनि मौसम सां गॾोगॾु मींहं जा बि हाल वाल वांगुरु इहो बि हाल वाल ख़बरुनि में पवंदो हुजे सो इहो ख़बरूं ॾिसंदा हुजो ख़बरुनि खां पोइ वरी वापसि ईंदा हुजो तव्हां सां हाल वाल कंदा हुजो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में
साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ईंदे चवनी आव विंदे चवनी वेह, ईंदे चवनी आव विंदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह अङण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार सां गॾोगॾु अव्हां जिते हुजो, जेको हींअर पाणी जा वहिकरा हुजनि, पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो, माल जो ख़्यालु रखंदा हुजो, बचड़नि जो बि ख़्यालु रखंदा हुजो, छो त इहा मौसम अहिड़ी हुजे, पाणीअ जी हुजे, दरिया में पाणी घणो हुजे, इन जे करे रखंदा हुजूं। पर जे वरी इहो लंबर भलंदो, इन ते अव्हां फोन कॉल कंदा हुजो, फोन कॉल करे सघंदा हुजो। रामू इरादा अव्हां सभिनीनि जे इंतज़ार में छंछरु ऐं आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं हीअं उभे पैर बीठा हुजनि त असांजा जेके प्यारा भाइर हुजनि, भेनरूं हुजनि, जा अदड़ियूं हुजनि, जा नंढड़ा बालकड़ा हुजनि, जेके बि असांखे फोन करणु चाहींदा हुजो ऐं प्रोग्राम में शामिल थियणु चाहींदा हुजो त टीवी ते असांजो नंबर हलंदो हुजे। सो इन करे वरी काके जी ॻाल्हि कई हुजे त पूरा 2 कलाक अव्हां बीहंदा हुजो उभ पेरे। सो असां अव्हां सां जॾहिं राब्ते में हुजऊं, अव्हां जो राब्तो जुड़ंदो हुजे त असां ईअं उभ पेरा बीठा हुजनि त असांखे सच पुछो त टेम जी ख़बर ई न पवंदी हुजे त असां इहा काका इहा मोहबत हुजे। हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद हक मौजूद रामन साईं। वालेकुम सलाम, सदा मौजूद, सदा मौजूद। फकीर हलो हलो फकीर असांखे रुगो हक़ मौजूद भबियो हुजे बा। हलो फकीर अलाए कारे हुजे, फकीर ॿीहर राब्तो जोड़ींदो हुजे, अलाए कारे वियो हुजे वीचारो फकीर फोन करे। तो काका इहा ॻाल्हि कंदा हुजूं त इहा हुजे मोहबत। मोहबत में उभे पैर बीठा हुजूं त ख़बर न पवंदी हुजे, इहो ॾिसंदो हुजे काका त तव्हांजी मोहबत में असां इहो कीअं बीठा हुजूं। माना इहो सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं वेहंदा न हुजूं, कुर्सियूं बि पयूं हुजनि, टेबल बि पियो हुजे, पर वेहंदा न हुजूं। घर में रली बि हुजे, फटो बि हुजे घर में, पर हा असां वेहंदा न हुजूं, छो त असांखे अव्हां जो इंतज़ार हुजे, अव्हां सां मोहबत हुजे, अव्हां सां असांजो जेको हुजे प्यार हुजे। सो वरी हाणे छित ते चढ़ण जी कोशिश करी। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां था? अदा साईंदास मंगवार चक नंबर 50 खां। चाल हुजे दा चक नंबर 50 वारा, ठीक हुजी, चङो भलो। ख़ुशि अदा, शायदि तव्हां ख़ुशि आहियो, ख़ैर आहे, तबियत सही आहे? सभु ख़ैर लॻो पियो, जवां ॾे ख़ैर हुजे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे। आधी रात बि ठीक हुजे, कल बीमार हुजे तूं चयो? यार कल फटे ते खणाए वियो हुजां त दवा वठराए हुजां त अॼु मिले ठीक हुजे। अच्छा, अॼु ॻाल्हाईंदो बि हुजे। हा फर्क पियो हुजे। फटे ते हाणे रात हिनखे खणी वेंदा हुजूं, रामण खे खणी वेंदा हुजूं, ईअं लॻंदो हुजे जीअं जेको बीमार वेट न खणी वेंदा हुजनि, उनखे हिनखे खणी वञूं। हा फटे ते बीमार वेट हुजे इहो। अॼु रामण वरी बीमार हुजे? न मां चाको जा कल ॾिसंदो हुजे वेचारी बीमार हुजे, खणी आ हुजे त कुल्हनि खां झले वेचारियूं पोड़ियूं हलियूं हुजनि पाड़े जूं। ही बीमार पाड़ो हुजे अदा, हिनखे असां हाणे खणी वञूं कासाई खे ॾींदा हुजूं। मासी हूर वेचारी हिनखे काबू करे अहिड़ो पहिरें चुप त कंदो हुजे, मूंखे त जवाब ॾींदो हुजे न। केरु अधो? हा पोइ कहिड़ो सवाल जा खणी ईंदो हुजे न होॾे अस्पताल रामण खे। बस हाणे इहो वरी हिन खां सवाल जो जवाब ई न ईंदो हुजे तोॾे अदा। हेलो मुंहिंजा चेकअप हे पाण ई करे छॾींदी हुजे। अच्छा अदा, असांखे मंतव मल जो गानो ॿुधायो। ज़रूर ज़रूर, वॾी महिरबानी हुजे। ऐं थोरो वरी तूं बि फटे ते वेंदो हुजे, चाक न लॻी मूंखे। सो सूफ़ीअ साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, तंहिं पोइ थियो पसण कारण पिरीअ जो। सो अॼु वरी काके चयो हुजे त मूं वरी चयो अॼु थोरो मिड़े मथे ओ हिते हिन जी ॾाकण रखी हुजे या 3 ॾाकनि वारी हा काॾे रखे छॾी हुजे। हाणे वरी ॾाकण ते पोइ हिन जे मथां चढ़ी पोइ ज़ाहिर वञो बेली हे कोठी में झलो न हुजे, झलो न हुजे, काना हुजनि, ॿियो छा हुजे? पोइ हेठां बि हुजनि। हाणे वजन ॾिसो, वजन खे मापंदो हुजे, पोइ वरी हिन ते चढ़ंदो हुजे। खुॾ में जेको हुजे न उहो सहपना हुजे। हा ये झिरकी पे मोकिलींदो हुजां, उॾामी वेंदी हुजे, ये झिरकी वञी सहपना हुजे जो हाणे हे चढ़ंदो हुजे रिछ। हलो हलो
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुझे अदा केर कड़े सर का अदा साईं तव्हां रबी विश्वास के लिए मुखातिब है, अगर तालिब किसी की वजह से साईं साहब रबी विश्वास से तालिब नहीं यार यो तुझे मोबाइल जो आवाज जेको हुजे न हींअर बि उहो ई हुजे साॻो साॻो। वॾी महिरबानी हुजे कुर्बा वांजा। हा वरी पोइ जेको हुजे न नेटवर्क सही थींदो हुजे न नेटवर्क पोइ वरी फोन कंदा हुजो। हा तो इन जे करे पोइ वरी जेका हुजे तयारी। अॼु मूं चयो त रसाले खे बि को नंढड़ा बालकनि जो हे बालकनि लाइ वठी रखियो हुजे त को बालक हिते मूं वटि ईंदो हुजे त उनखे रिसालो ॾींदो हुजां त को पढ़ंदो हुजे। मींहं खां बि बची हुजे हेॾी मिड़ी कण कण पई हुजे त हिनखे निशान पर तुंहिंजे हथनि में बि लिफूं हुजनि जो खणी हिननि खे थोरो मींहं खां पोइ हणंदी हुजे। हा हा तन तस्बी मन मणियो दिलि दंबूरो जिन। वाह वाह तन तस्बी मन मणियो दिलि दंबूरो जिन। तंदू जे तलब जूं वहदत सुर वजन। वाह वाह वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन। हाय हाय सही सुताई सुहन निंड इबादत जिन जी। तो हेर सो त अहिड़ा लतीफ़ साईं जा हिन में बैत। हाय हा फोन वठूं। हलो हेलो अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अदा केर कड़े सर का अदा। अदा मां बुनल हुसैन मां जो घोटकी शहर का अदा। चाल हुजे दा मार साहब ठीक हुजी चङो भलो घोटकी तुंहिंजी ठीक हुजे। जी जी बिल्कुल अल्हम्दुलिल्लाह सब घोटकी वाला माण्हू पिया ठीक न अदा। वाह वाह घोटकी ॿियो वाला सभु ख़ैर हुजे चाक चङा भला लॻा पिया हुजो। जी जी भेण असां बिल्कुल ठीक हो तव्हां ख़ुशि हो तबियत यादी सब ख़ैर यार जीअं न घोटकीअ जा पेड़ा भला हुजनि अवां बि ईअं हुजो। हा ॿुधे दिलि सां असां वेलकम कयूं था पेड़ा पंहिंजा असां वठी खाया तव्हांखे अदा। न न मूं ईअं ॻाल्हि कई त घोटकी जा पेड़ा भला हुजनि त अहिड़ा माण्हू बि भला हुजनि यार। पोइ कॾहिं अचो न घोटकी अदा साईं। घोटकी अचण लाइ हाय हाय घोटकी अचण लाइ ज़रूरु दिलि चंदी हुजे त वरी वरी घोटकी खे घुमंदो हुजे माण्हू। अचो न असां ग़रीबां सां राब्तो कयो असां तव्हांखे वेलकम कंदासीं घोटकी में अचण जो। बसि वरी हेॾां साईं अनवर साईं जो मेलो लॻंदो हुजे त चकर ॾींदो हुजां। बिल्कुलु अनवर साईं जे मेले त असां पाण हूंदा राति ॾींहुं हिते हूंदा आहियूं। बसि पोइ अनवर साईं जो वरी मेड़ो लॻंदो हुजे त पोइ वरी चकर ॾींदा हुजूं। ऐं हेॾे मुंहिंजी हिकिड़ी भेण अदा हेॾे मुंहिंजी भेण वेठी हुजे लाल खातूं उनखे बि सलाम ॾींदो हुजे। जी 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 अजी कोई सलाम ॿुधायो असांखे कोई। अच्छा ॿुधाईंदी हुजे त कहिड़ो अमन मूंखे सलाम ॿुधायो कोई। हाज़िर हाज़िर ज़रूरु ॿुधाईंदा हुजूं अदा ज़रूरु ॿुधाईंदा हुजूं सभिनी घोटकी वारनि खे सलाम ॾींदा हुजूं। तूं अॼु ॻाए ॿुधाईंदी हुजे न कल्ह हथ में छॾियो हुजे अॼु ॿुधाईंदी हुजे त कलाम कोई ॿुधाईंदी हुजे न। हे ॾिसंदो हुजी न। हा हा ॾिसंदो हुजी न। तोखे ॾिसां लठ खे ॾिसंदो हुजां। लठ खे ॾिसंदो हुजे सम्झी वेंदो हुजे। फ़र्क़ु ॿिन्ही में न हुजे। हा लठ तूं बि मुंहुं लठ जहिड़ो कयो बीठी हुजे पोइ हाणे पोइ वरी जेको हुजे न पोइ मयार न ॾींदो हुजे। पोइ मयार वठंदी बि न हुजे। मां हेॾां बीठो हुजां किताब खोलियो रिसालो खोलियो त को बैंक ॿुधंदी हुजे। ॿुधंदी त हुजां न ॿुधंदी त हुजां तूं वरी विच में वरी जेको हुजे न इहे टेड़ियूं मेड़ियूं ॾेखारींदो हुजे। वातो हणंदी हुजे वरी विच में हणंदी चाचे चयो हुजे त वेहंदो हुजे त खट वट कोन हुजे बसि अॼु आऊं वरी हाणे अॼु वरी हुजे त गुर खे गॾियूं कापड़ी। हाणे उथंदो हुजे हाणे। हलो कलाम हलाइणो हुजे मुंहिंजी मर्ज़ी हुजे घर हुजे विहां उथ वेह करां। राति वेहंदी हुजे न तूं बीहंदी हुजे ट्रप फुटी वेंदा हुजे न उथंदी हुजे। हा तूं बीहंदी हुजे कलाम हलाईंदी हुजे त मां हेतिरो कहिड़ो कलाम। हा कलाम इहो हलाईंदी हुजे कल्ह बि चयो हुजे अहमद मुगल जो पर अधे सरमद सिंधीअ चयो हुजे तो कलाम कहिड़ो हुजे। सरमद सिंधिया खोड़ कलाम भला हुजनि। कहिड़ो हुजे तो कलाम विछोड़े जो कलाम को हलाईंदी विछोड़े जो। हा विछोड़े जो कलाम हुजे सरमद सिंधीअ जो इहो कलाम ॾिसंदा हुजो उन खां पोइ वरी वापसि अचूं त अञा असां कचहरियूं कयूं तूं त निंड कंदो हुजे। हा हा ठीकु हुजे। वाक़ुफ़ न वणकार जी पाणी खयम न पाव जबल जलदायूं करे तिख ॾेखारे ताव लॻे लुक लतीफ़ चए
माज़ूरनि सां उते ओॾो आओ जितो होता आऊं हेकली ओ राधल राधल हो करा ओ यो पाणी अधु गिलास भरे अचे मूंखे प्यारींदी हुजी हाणे हाणे बैठो हुजे ओ पाणीअ जो अधु गिलास भरे अचे प्यारींदी हुजी ओ जॾी जॾो हुजी तूं अलाह उथी न सघंदी हुजी त पोइ जॾी हुजी न जॾो हुजी तूं उथे पाणी भरे ईंदी हुजी कौन हुजे पाणी पोइ वरी हाणे पोइ जॾी हुजी तरह पाणी बि कोन भरियो पुॼंदो हुजे हलो हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था छा हाल हुजे अदा ठीकु हुजे चङा भला सभु ख़ैर लॻो पियो हुजे 60 मेल वारा सभु ठीकु हुजनि वालेकुम सलाम 60 मेल वारनि सभिनी खे सलाम चवंदो हुजे हा अॼु साईं वॾो मुक़ाबिलो हुजे पोइ हाणे मैदान खे अॼु वॼाईंदा हुजनि छोकिरा हा साईं खटींदो खटींदो हा बिल्कुलु ईअं हुजे पर हाणे पोइ अॼु ॾिसूं था हाणे कीअं था छोकिरा कनि पोइ रांदि भली थींदी हुजे पोइ खटार हा माना खटींदा हुजनि रांदि माना इहा ॻाल्हि असां रितो ताईं पुॼी वई हुजे न वॾी महिरबानी हुजे वॾी ओ राधल राधी ईंदी हुजी छा भला वेही उते को कोड़कीअ में पेर फासी पियो हुजे छा राधली मुंहिंजी मर्ज़ी हुजे तुंहिंजी मर्ज़ी न हुजे हेॾां वञी ठक ठक न कंदी हुजे आवाज़ ईंदो हुजे हेॾे ॿुधंदी हुजे वरिती हुजे हाणे त तुंहिंजी तार निकिरी वेंदी हुजे पोइ वठजी न हुजी तूं माण्हू पाणी भरे ईंदी हुजे वाका कंदो हुजे पोइ वरी चवंदी हुजे त हरू भर मर्द मुआरो चवंदो हुजे मुड़सालो मूंखे छा चवंदो हुजी माण्हू कमु करे वेठियूं त भित खे ठोकींदी हुजे छा काठ कुठड़े जी सोट हुजी जा विहाणो खणी ईंदो हुजे तूं पाणी अधु गिलास भरे आई हुजे तूं विहाणो खणी ईंदो हुजे मुंहिंजे मथे में वॾो सूर लॻो पियो हुजे त मां हिते निंड जी करे वठंदी हुजां तूं मथे खे जोर ॾींदो हुजे ओ सिर खणी हिते उनखे विहाणो कंदी हुजे सिर खे विहाणो करे सिर ते सुम्हंदी हुजे इहो अकुल हुजे पोइ शुक्र ख़ुदा जो हिकु काके असांखे सलाह ॾिनी हुजे को फटो नज़र आयो हुजे हलो मोलाल मदद अदा केरु कहिड़े शहर खां था साईं थोरो हथ मथे कजो साईं आवाज़ जो सर्विस जो मसलो थोरो हथ मथे कजो हथ मथे न दा हथ मथे न असांजा अमन पसंद माण्हू हुजूं असांजा हथ मथे पाण मिठाई न खाओ थी रात तव्हांखे खारायो हिन जो आवाज़ अॻु ई ख़राबु हुजे इन करे मिठो न खाराईंदो हुजांसि वॾी महिरबानी हुजे वॾी सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं हथ मथे कयो छो भा मुंहिंजे हथनि खे छा कयो रामण ॻाल्हाईंदी हुजां वॾो तकलीफ़ थींदी हुजे तॾहिं जेको हुजे चवंदी हुजां कि रामण मथे में ना लॻंदो हुजे कि राधुल चुप हुजे माठ हुजे उहो भलो हुजे तूं बीमार हुजी मां इहो मञींदी हुजी न तूं बीमार हुजी गले में तकलीफ़ हुजे बीमार हुजां पोइ चवंदी हुजे त रामला मूंखां थींदो न हुजे मां बीमार हुजां माना ॻाल्हाईंदो हुजे माण्हू त पोइ गले में अञा बि वधीक सूर थींदो हुजे हलो वालेकुम सलाम केरु कहिड़े शहर खां था छा हाल हुजा ठीकु हुजो चङा भला तबियतूं ॿार सो यार इहा सॼो हेॾां जग जहान हुजे आउं तुंहिंजी नौकिरी यार न करे सघंदो हुजां मां घर में मसरूफ़ हुजां साईं तूं 5 लख ॾीं पर मां घर हाणे न छॾे सघंदो हुजां जनानी अहिड़ा नियर हणी छॾिया हुजनि जो न असां हिते पंहिंजे घर में महिनत मज़ूरी हाणे यार ॿाहिरि जो असांखे निकिरणु पुॼंदो ई न हुजे वक़्तु न हुजे बंगले खे असांजे इहो भुंगी बंगले बराबरि हुजे दुनिया ॾिसंदी ॿुधंदी हुजे एल्टो कार कार असांजे लाइ बाबा असांजे लाइ खुद गाॾी जेका हुजे उहा कार हुजे हा बा अॼु चाक हुजे थोरो वरी थोरो हींअर टेड़ तप थियो हुजे चाक हुजे गले में थोरो मसलो हुजे
राधा जॾहिं रामू जे फटे ते खणाए थी वञा। हा बस ईअं मिड़े वात तो हणंदी हुजे त वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी हुजे मिड़े सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजण वांजा, मोहबतूं हुजण वांजूं। हाणे कहिड़ो तो नीअर हयो हुजे मूं ॿियो न त हाणे जरा तोखे ख़बर हुजे नीअर केख लॻंदो हुजे। नीअर जेके रूह वारा हुजनि उन्हनि खे लॻंदा हुजनि दिलि खे बि लॻंदो हुजे। बेटाई साईं चयो हुजे ॿुध, बेटाई साईं चयो त सिक तुंहिंजी सुपरी माई अकुल हुजे ई त ख़बर पवे कपे कोरे नीअर ते हुजे। नीअर ते। हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद हक मौजूद। वालेकुम सलाम सदा मौजूद। मदद सदा मौजूद। फकीर भाई खुश आयो बाबा खैर फकीर सवेल अलाए कारे तवारी तार छॾाइजी वई हुजे दा यार मूंखां काल छॾाइजी वई, वरी मूं काल कया फकीर मंज़ूर जमाली हक मौजूद होटल तां थो ॻाल्हायां रामन साईं। चाल हुजे ठीकु हुजे चङो भलो तबियतूं बहार अल्हम्दुलिल्लाह लख एहसान अल्लाह जा। तव्हां ख़ुशि आहियो वॾी राधा जी ख़ुशि आहे। अॼु त तव्हांजो जहिड़ो बि ॾाढो मज़ेदार आहे, होटल जो कम बि विसरी वियो आहे रामन साईं। बस जो हाल पेश पिरिया नाला बाबियो रज़ा जी तव्हांजे जहिड़े में वॾो मज़ो पियो अचे, तमामु बहितरीनु। माना असांजे जहिड़े में मज़ो हुजे अदा अॼु ॾाढो मज़ो हुजे, जहिड़े में बि तव्हांजो एॾो कुर्ब हुजे जो छा ॿुधायो। हा इहो जहिड़ो न हुजे न इहो कुर्ब हुजे। हा इहो कुर्ब आहे, इहो इहा मोहबत सम्झूं था। तव्हांजे प्रोग्राम में हिकिड़ो बैत ॿुधाईंदासीं वली मोहम्मद फ़कीर जो अदी। वाह 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 भली करे जो हुजे। वरिया वर्क विसाल जा रही तूं ही तूं। वाह वाह वरिया वर्क विसाल जा रही तूं ही तूं। जुड़ी जोर सब की मथा कुल्फ यकून। वाह वठ दामन इश्क जी कढी शक दिल मऊं। वली मोहम्मद दुनिया दू आहे मुझायो आम खे। वाह 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 फकीर रंगड़ा कीअं हुजनि वाह छंछर आचर जा। साईं छंछर बि छंछर ओभर जे आचर त कम खे खणी छॾियो आहे। हेॾा थधड़ी हवा लॻे पई, वरी कचहरी तव्हांजी जहिड़ो तव्हांजो। असां होटल ते वेठा ॾाढा सभु माण्हू चांहि पीअण विसरी विया माण्हुनि खे। पोइ वरी चांहि पीअण विसरी वेंदी हुजे त पोइ वरी कीअं कमाईंदा हुजो, ॾोकड़ कीअं वठंदा हुजो। फ़कीर आऊं वरी नुक़सान में वेंदो आहियां, वरी छा कयां जो फ़कीर माण्हू जा मज़ो लॻो पियो हुजे। रामन खे ॿुधूं अधी राधा खे ॿुधूं। रामण खे माना राति लॻे हिकु कराथी ॿुधंदा हुजनि। हा साईं बिल्कुलु बिल्कुलु, पर असांजा कस्टमर चवनि था हिकिड़ो लॾू असांखे बि खाराए। रामन थाली में हिकिड़ो लॾू खयो वठे। यार हुकुम हुकुम जा इन लॾूअ खे यार कतरा करे सभिनी खे खाराईंदो हुजां। इन हिकिड़े में हा हा इन हिकिड़े खे साईं चरियो जी। माशाल्लाह माशाल्लाह रामन साईं दुआ कयो। बोर्ड जो बि खतरो लॻो पियो आहे, बोर्ड बि अची विया, कोटड़ी भराए तणी। हाणे छा कजे बाबा इहा बोर्ड जेका आहे सिंध जे लाइ भली हुजे, इन खां डप ड्रा न कयो। बाक़ी जेके असांजा माण्हू हुजनि उहे ॾाह हुजनि, उहे कंधीअ ते रहण वारा हुजनि ऐं हिमत वारा हुजनि। हिमत साईं जाम कई पर सारियूं ॿुॾियूं थी वञनि। असांजूं बि चांवर भक्त किथां खाराईंदासीं रामन तोखे अची राधा खे। बसि पोइ हाणे सभु शयूं जे सारींदा हुजूं त पोइ हाणे इन में त पोइ तकलीफ़ थींदी हुजे। कुझु बसि तवकल करे छॾींदो हुजे मालिक साईं ते। फ़कीर साईं हिकिड़ो मुराद फ़कीर जेको ई जेको कलाम ॿुधायो वीचारो दुनिया छॾे वियो आहे, ज़बरदस्त मज़ो अची वेंदो। हा मुराद फ़कीर जो ज़रूरु ॿुधाईंदो हुजां। वॾी महिरबानी मौला साईं ख़ुशि कयो आबाद हूंदो। वॾी महिरबानी लखो मोहबतूं आवाजूं। सो नियर जी तूं रोज़ ॻाल्हि करीं भेटाई साईं नियर ते चयो हुजे पढ़ंदो हुजे। सिक तुंहिंजी सुपरी कपे ऐं कोरे। सिक तुंहिंजी सुपरी कपे ऐं कोरे सघां न चोरे ॾाढो नीअर नींहं जो। वाह वाह हिते रखंदो हुजे। माना जेको नींहं जो नीअर लॻल हुजे, माना उहो लॻल हुजे, उहो लॻल हुजे। पोइ बाक़ी नखरो छा ते कंदो हुजे। सो इहो जेको नखरो वरी हल अला हाणे ख़बर पई हुजे न नीअर माना तोखे नींहं जो लॻल हुजे। हा पोइ हाणे वरी फोन कॉल हुजे। हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम मौला अली मदद। अॼु बस टड़का हुजनि। हलो अंतार अली कोठो ॻाल्हाईंदो हुजां गुलशन अली कराची जा मिटा। अॼु आबाद छो भला जी आवाज़ थधड़ो हुजे, चांहि न पीती हुजे जा। चांहि पीती हुजे कॾहिं कॾहिं मुंड सही न हुजे। हर कराची में बिजली कोन आई हुजे। असां वटि 1 8 ॾींहं थिया आहिनि, बिजली आहे कोन मिटा। पोइ इन करे माना तुंहिंजो मूड हाणे ॿियो थी वियो हुजे। अलाह साईं ख़ैर कंदो, सही थी वेंदो। असर मिलियो आहे, अॼु न को पाणी आहे न को बिजली आहे मिटा। माना इहो न पाणी न बिजली, हे रोशनियुनि जे शहर कराचीअ में वेठो हुजी। हा कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे न बिजली फॉल्ट थी वेंदो आहे न मिटा।
ना मिठा पोइ माण्हू वरी थोरो या होशियारी करे पर को चाणी बाणी पीअंदो हुजे त को दिमाग़ थोरो खुलंदो हुजे तुंहिंजो। चांहि मां पीती हुजे बेटा तूं करंदो अथई चांहि पीअण वॾो माण्हू आहे बात पी कोन थो न को अधी असांजी भाॼाई खे वठी थो अची। बाबा वॾा माण्हू किथे नंढड़ा माण्हू हुजूं पंहिंजे घर में वेठा हुजूं कराची खे चकर ॼणींदो हुजां त पहिरीं चांहि तव्हांजी पीअंदा हुजूं। हा जॾहिं बि हलियो ईंदो कर त अपनो मस्तु ई काम कनेक्ट करे मुंहिंजे होटल ते हलियो ईंदो कर बेटा। बसि चवंदो हुजां हाली मुंहिंजे तरफ़ां रब नवाज़ चांहि पीअंदो हुजे तो वटि। महिरबानी महिरबानी को सुठो सभिनी खे गानो ॿुधाईंदो हुजे उहो बि तव्हांखे सलाम थो ॾे। वालेकुम सलाम सभिनी खे सलाम सभिनी खे सलाम। सो ॿुधी जॾी इहो राधली जॾहिं राधली ओ चयोमांइ त बीमार थी जी पोइ हाणे जॾी थी पई हुजी तूं बि लकुण किथे हुजे हाणे लकुण हाणे लठ ते हलण जो सहारो तोखे खपंदो हुजे हाणे माना तोखे लठ तोखे बि न वठि। खपंदो हुजे पोइ तोखे का वाकई थी हुजे हा न ख़बर पवंदी हुजे। मूं चयो हाणे चवंदी हुजे रामला लठ बि वठी ॾींदो हुजे। मूं चयो हाणे त फ़क़ीर जा ॿ बि विया त टे बि विया हाणे फ़क़ीर जा ॿ बि विया त टे बि विया हाणे रामला उथ बसि, वेही लठ वठी थको अचां न तुंहिंजे लाइ। बस बस हाणे लठ वो वठी चवंदी ईंदो हुजे हुजां तुंहिंजे लाइ कलाम हलाइणो मुको हुजे। पाण थी पियो हुजे हाणे। सो हाणे वरी कलाम हिकिड़ो हलाईंदा हुजूं वाह कलाम वरी हिन कलाम खे अवां ॾिसंदा बि हुजो सो कलाम वरी भलो हुजेव हिन में। ऐं महिराण स्टूडियो में जेके नवां कलाम ठहिया हुजनि अहिड़ा भला कलाम ठहिया न सो हाणे लतीफ़ साईं जी वरी जेके जोगी फ़क़ीर हुजनि सो इहे जोगी ॿिया बि घणा पर असांजो जोगी कहिड़ो हुजे इहो सफ़ा नवां आवाज़ हुजनि सुहिणा आवाज़ हुजनि। महिराण स्टूडियो जी या पेशकस हुजे महिराण टीवीअ तरफ़ां या पेशकस हुजे सो हिनखे ॾिसंदा हुजो उन उन खां खां पोइ पोइ वापसि अची वञा त असां कचहरियूं कयूं। ॾितरा छा होड़ा टाका डूंगर खे ही जो वर विंदुर जा मारींदा मूंखे हाड़ो हीणीअ खे लॻाए जो लतीफ़ चए। सभिनी ॾिसंदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामो राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। सो हे जेको मोहन भगत सरतियूं अमी त वञोड़ी वञोला मोजोड़ी पेच पुनल सां वाह वाह त ससुई जॾहिं ईअं पंध ते पंहिंजा जबल जाॻींदी वेंदी हुजे त बेटाई साईं बि अहिड़ो त पेरो खयों हुजे अहिड़ो त हुनजो दर्द खे समायो हुजेसि अहिड़ो त हुनजे दर्द खे ॾिठो हुजेसि ऐं हुनजे हौसले खे जुरत खे जेको ॾिठो हुजेसि ससुअ खे लतीफ़ साईं चवंदा हुजनि त लतीफ़ साईं कमाल करे छॾियो हुजे सो ससुअ ते 5 सुर लिखी छॾिया हुजनिसि त पोइ हुन में ससुअ जी जेका बि कथा हुजे जेको बि दर्द हुजे पोइ मिरुनि खे माठ लॻी वञे माण्हू त छा पर मिरूं जबल पोइ जबलनि खे बि ॾोरा पाइजे त जबल मूंसां जल्दायूं करे तिख ॾेखारे तेज़ सो जबलनि जो हाड़नि जो हाड़ो जबल इहे सभिनि जो ससु ॻाल्हि करे अणांगो पंधु करे बि पंहिंजी मंज़िल ॾांहुं वेंदी हुजे सो अवां हींअर दरिया जे पेट में जिते अवां वेठा हुजो तकलीफ़ हुजे अणांगो कमु हुजे ॾुखियो कमु हुजे ॾुख हुजनि ॾोजरा हुजनि पर मक़सद ते हुजो त ईंदड़ वक़्त में असांजी ज़िंदगी बहितर थींदी हुजे ईंदड़ वक़्त में जेको असां क़दम खणूं ईंदड़ वक़्त जे लाइ सोचींदा हुजो पंहिंजे बालकड़नि खे तालीम ॾींदा हुजो उन्हनि खे हुनुर ॾींदा हुजो उन्हनि खे सुठी तरबियत ॾींदा हुजो नसल पतनि खां जहिड़नि खां फसादनि खां नफ़रतुनि खां इन्हनि खां परे थी वेंदा हुजो त अवां वरी जेको हुजे सघारा थी वेंदा हलो हलो अदा केरु कहिड़े शहर खां अदा छा हाल हुजे अदा ठीकु हुजो चङा भला सभु ख़ैरु लॻो पियो हुजे कीअं रंग लॻंदा हुजनि अदा रंग कीअं लॻंदा हुजनि अदा वाह 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 वॾी महिरबानी हुजे अवां यादि कंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो प्रोग्राम में शामिल थींदा हुजो सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा लख कुर्ब अवां जा जिते हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो सो इहा ॻाल्हि हुजे त अवां पंहिंजे मक़सद ते अटल हुजो मक़सदु उहो जेको अव्हांजे मंज़िल वारो मक़सदु हुजे बाक़ी हेॾे करे अजाया कम सजाया कम पोइ दुनिया में पोइ हुन सां तजुर्बा कंदे
पोइ अव्हांजी उमिरि गुज़री वेंदी हुजे पर पंहिंजे मक़सद ते हुजो, तव्हां मक़सद में कामयाबु थींदा हुजो। हलो 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 अधो जॾहिं अचे वरी त पोइ ज़रूरु फ़ोन कॉल ते बि वठंदा हुजूं पर तोखे कहिड़ो हींअर वरी बिस्कुट जहिड़ो मुंहुं करे बीह रही हुजे, वरी छा सोचींदी हुजे? निंड लगी हुजे, निंड लगी हुजे। हे मोहन भगत ॿुधो हुजे त को चाक थी हुजे, मूं चको सफ़र ॾे। उहो मूं ॿुधो हुजे त माना इहो सुरूर आयो हुजे, हाणे चवंदी हुजां निंड कंदी हुजां। माई वरी किरंदी हुजी, वरी मूंखे फटे वारे खे घुराइणो पवंदो हुजे। फटो छाजो हुजे? पोइ वरी घुराइण वरी ईअं न हुजे, चकर त न ईंदा हुजनि। चक्कर वक्कर ना हुजे। पोइ इहो मिठो खाधो हुजे, शुगर त न वधी वई हुजे। निभागो हुजी को। पोइ इहा शुगर त न वधे। निभागो हुजी। बीठी हुजी वात में को मिर्चनि जो दॿो फुसींदी हुजे। हा। ॿियो कम न कंदी हुजे। पोइ ॾिसंदी हुजे। शुगर त न थियो हुजे। फटो हुजे, परे थींदो हुजे, हिकिड़ो थर्मोमीटर हुजे। चक्कर स करे त बुखार त न हुजे। वॾो हकीम हुजी, डॉक्टर हुजी। हे लठ थधी हुजे, ॾिसां त हीअं मथे में बुखार न हुजे, जॾहिं त वरी पोइ डॉक्टर वटि पुॼाईंदो हुजे, वरी पोइ हिते वेठी हुजे, अरे बापू रामलो मुंहिंजी दवा। डॉक्टर खे पहुचायो हुजे, पोइ मिले टिकी फोटो या कारी चांहि पी, मिले चाक थी हुजे। हाणे इहे तोखे असर ई न कनी माई, हाणे इहे तोखे असर ई सही न कनी। हेतिरी गोरी हेॾे चाणे जहिड़ी का गोरी तोखे खाराइणी पवंदी। हाणे बस बस हलो 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 हेलो अदा केरु कड़े शहर खां अदा? अदा गुलाम सिंह सुमरो संजय जाम खां। अदा सुमरा साहब टंडे जाम वारा भली करे जी खुश चाक चङो भलो तबियतूं ॿार। बाबा ते अल्लाह पंहिंजो शुक्र आहे त पंहिंजा इंसान का पूरा पंहिंजा सलाम जाली मदद। साईं मौला अली मदद, ॿियो ख़ैर हुजे, ठीकु हुजो? बाबा ॿियो सभु ख़ैर हुजो आहे। रामा पीर जो मेलो ते को हले यार इहो मींहुं वसियो हुजे ॾाढो, पर रामा पीर जो मेलो वाकई सभु बाबा फ़क़ीर फुकरा हिते आयल हुजे, अॼु असांजी बि तयारी हुजे। बाबा असांजे अचो त गॾियल रामा पीर न न इहो रामा पीरे मेले ते सही इहो सभु वञूं, असां त हर वारे चकर हणी अचूं। इहो टंडोल यार खे माण्हू वेंदो हुजे त रामा, पर वरी हर साल मींहुं बि वसंदो हुजे इन मेले में। इन मेले में मींहुं वसे। ज़रूरु 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 इहा यूनिवर्सिटी अॻियां वण बि वाह जा हुजनि, वाह जी ईअं गुलज़ारी लॻी पई हुजे। हींअर ॿाहिरि निकिरी त लॻो सावक हुजे। हथ मथे खणा? हा बाबा ते थोरो बीमार थी वेंदो। हल बाजी हथ मथे, मां बाबा अमुन पसंदि माण्हू हुजां, सभु मूंखे चवंदा हुजो त हथ मथे खणंदो हुजे, मां हे अमुन पसंदि माण्हू हुजां। बा हथ मथे बाबा हथ मथे करण असांजी को आसो पसंदि माण्हू जी ठाहे थी मिले। वॾी महिरबानी हुजे साहब, वॾी सभिनी महिरबानी। खे सलाम ॾींदा हुजो, अदा कुर्ब हुजनि तव्हांजा। छ दफ़ा हथ मथे खयां जन कुल्हे में सूर थी पियो हुजे, राधली टकोर कंदी हुजे। हाणे मूंखे त इहो को सिरो टोकर अहिड़ो तूं नाजुकड़ो हुजे जो हथ मथे कड़ो हुजे, हाणे तोखे टकोर थींदी। 8 दफ़ा हथ मथे खयां जन, हाणे थोरी टकोर त कंदी। जेको अचे हथ मथे खणो बाबा, अमुन पसंदि माण्हू ज़ोर ॾींदी हुजां हिन जा, जंग में बीठो हुजां को हाणे ज़ोर हिन जा हुजनि। हाणे सॼो थक लही वेंदो हुजे। न न थकाण ईअं कोन लहंदो हुजे। हाणे थक ईअं लहंदो हुजे, कीअं लहंदो हुजे? हाणे इन इहो हाणे तोखे हाणे ईअं नंढड़ी हुजे, हिनखे ॿुधाईंदो हुजां त हाणे चांहि पीअंदो हुजे, काढ़ो पीअंदो हुजे, सणभो नाश्तो कयो हुजे। हाणे माना वरी अहिड़ो माण्हू हुजे जो माण्हू खाईंदो पीअंदो जरो न ॾिनो हुजे। अहिड़ो अखनि बूट हुजे, जरो न ॾिनो हुजे। हलो अस्सलाम वालेकुम सलाम। मुझे अदा केरु कड़े शहर खां अदा? मोहम्मद बस मोहम्मद पता जाएगा। चाल हुजे अदा, ठीकु हुजे, चङा भला तबियतूं ॿार? सब खैर गांव में तव्हां पुछायो तो खैर सरिया सभु ख़ैर खैर खैर लॻो पियो हुजे। अदा तव्हां कीअं हुजो? तव्हां ठीकु हुजो? सब खैर लॻो। राजा जी विरासत चार्ज किया या चार्ज किया या हा साईं ज़ाहिरिया त हाणे कल्ह जेको डाटकर कल्ह भलो मिलियो हुजे, इन करे अॼु हीअ चाक हुजे। वॾी महिरबानी। जी अबा जी करां।
असांजो बबन जे हाल वांगुरु दरिया में बोर्ड लॻी विया बबन बि लॻो न भई अब बापू हिन बोर्ड खां पाण खे बचाईंदा हुजो न। न मां चयो जेको बबन हुयो जेको हा हा बबन बबन जी जी हा हा उनजो हाल वाल वठी कोन रहियो न हुनजो ख़ैर आहे न भई न न उहो बाबा सफ़ा कोठड़ीअ ते हिते दरिया ते चढ़ियो वेठो हुजे मालकी कंदो हुजे इहो अब्दुल मजीद ऐं बबन जी जी इहे दरिया जी वारसी कंदा हुजनि भाई हे कोठड़ीअ खां वेठा हुजनि हिननि जो हाल मालूम हुजे। वॾी महिरबानी वॾी सभिनी महिरबानी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा। वाह वाह अधे खे यादि हुजे त अब्दुल मजीद ऐं बबन इहो पखी अलाए दरिया में हींअर कहिड़े हाल में हींअर दरिया चढ़ियो हुजे तो बबन बि ॾाढो मसरूफ़ हुजे अब्दुल मजीद ख़ुशि हुजे हा अब्दुल मजीद माण्हू बि इहो सिड़ हणी ॿेड़ीअ ते हीअं समुंड ॾांहुं निकिरी पवंदो हुजे पला मारे ईंदो हुजे पर असांखे त का कुरड़ी बि कोन ॾिनी हुजे त पर इहा ॻोल्हा हा हितां जहिड़ा न मूं चयो त का कुरड़ी त घर में को कुरड़ी खाराईंदो हुजे हिनखे पर हीअ पाण कुरड़ीअ जहिड़ो मोह कयो बीठी हुजे कुझु पाण ई न चए ओ सुण पंहिंजे अखियुनि खे झल तूं इहे तीर न हण पल पल तूं इहे तीर न हण पल पल तूं ओ सुण पंहिंजे अखियुनि खे झल तूं इहे तीर न हण पल पल तूं अखियूं अहिड़ियूं हुजनि जेको तीर लॻंदा हुजनि इहे त अखियूं मुंहिंजियूं अखियूं ख़राब कंदियूं हुजनि मां अखियुनि जी ॻाल्हि कंदो हा हा भई हीअ त मुंहिंजो रहंदो अखियूं जहिड़ो सिराण में नज़र पई हुजे हाणे अखियूं ख़राब थींदियूं हुजनि सच में हा अखियूं ख़राब कंदियूं हुजनि सच में पर हाणे वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ ते पुॼी वियो हुजे अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछर या आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामो इरादा अवां सभिनीनि जी ख़िदमत में मेहरान टीवी ते ज़रूर हाज़ुर थींदा हुजनि। हा तो सॾ में सॾ हुजे रामो इरादा ऐं मेहरान टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजे जाॾे पेर हुजे ताॾे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जी ॿोली धणीअ जो निगहबान पर हा विंदे विंदे अहिड़ो हिकिड़ो उस्ताद मोहम्मद यूसुफ जो आवाज़ हुजे अहिड़ी थधड़ी हवा में मौसम में अहिड़ो भलो राग अहिड़ो त ख़्यालु छेड़ींदो हुजे सच पुछो त ॿुधंदे माना ईअं माण्हू ख़ुशि थी पवंदो हुजे त कहिड़ा न कमाल जा रागी सो इहो उस्ताद मोहम्मद यूसुफ जो ख़्यालु अवां ॾिसंदा हुजो ॿुधंदा हुजो असांखे ॾींदा हुजो वरी ईंदड़ हफ़्ते अवां सां गॾु सुण पंहिंजे अखियुनि खे झल तूं